ॾखिणी सुवांखींदासीं नुसरत फिरोज़ खां ॻोठ बोदलो में क़तल थियल मासूम बाड़ी जो केस दाख़िल कयो वियो आहे। बाड़ी ज़ैनब शाह जे क़तल जो केस संदसि मामे सैयद अली शाह ऐं ॿिनि अणॼातल माण्हुनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। केस दरिया खान मरी थाणे ते ज़ैनब शाह जे चाचे सैयद फरहान शाह जी फरियाद ते कयो वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। नौशरो फिरोज़ खां ॻोठ बोदलो में क़तल थियल मासूम बाड़ी जो केस दाख़िल कयो वियो आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूद आहे नौशरो फिरोज़ मां अख्तर ख़ासकेली। जी अख्तर, छा तफ़सील आहिनि? जी, मसूर जी वाह वेझो ॻोठ बोदलो आहे। उन में 2 ॾींहं अॻु सैयद याकूब अली शाह जे गादी नशीन आहे नूर मोहन शाह लकियारी जी क़तल कयल मासूम न्याणी जेका बेदर्दी सां क़तल कई वई, उन वाक़े जो जेको केस आहे उहो दरिया खान मरी थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। मक़तूल ॿारड़ी ज़ैनब शाह जे चाचो आहे सैयद फरहान शाह, उनजी फरियाद ते इहो जेको केस आहे दरिया खान मरी थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। दाख़िल कयल केस में ॿारड़ी जे मामू आहे सैयद सबब अली शाह ऐं 2 अणसुञातल जवाबदारनि उन्हनि खे नामज़द कयो वियो आहे। फरियादी तरफ़ां FIR में मौक़िफ़ जेको आहे उहो अख़्तियार कयो वियो आहे त सैयद सबब अली शाह कुझु अरसे खां जो सैयद सबब अली शाह वारी धुर सां जेको आहे संदन जेको घरू अणबड़त तां जेको आहे उहो तकरार हलंदड़ हुयो ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते खेनि जवाबदार तरफ़ां अॻिरा नतीजा जेके आहिनि उहे भोगण जूं जेके धमकियूं मिलंदियूं रहियूं। फरियादी जेको आहे वधीक FIR में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त 16 सेप्टेम्बर ते सुबुह जो 5 वॻे जवाबदार सबब अली शाह 2 अणसुञातल जवाबदारनि सां गॾिजी हथियारनि जे ज़ोर ते जेको आहे उन ॿारड़ी खे अगवा कयो ऐं साॻी तारीख़ ते अटकल 11 वॻे इन ॿारड़ी जो जेको आहे सो घर जे भरिसां तशदुद थियल लाश मिलियो। इन हवाले सां जेको पुलिस आहे इन वाक़े में जेको जवाबदार आहे मुख्य जेको FIR में नामज़द थियल आहे उनखे अॻु ई वाक़े वारे ॾींहं ई गिरफ़्तार थियल आहे पुलिस वटि। ऐं उन हवाले सां पुलिस जो वधीक चवणो त इन वाक़े जे हवाले सां मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच कई पई वञे त उन वाक़ियो इहो कीअं पेश आयो आहे, उनजा ॿिया कहिड़ा कारण आहिनि, उनजी मुख़्तलिफ़ रुखनि खां जेका आहे उहा जांच कई वेंदी। ॿिए पासे जेका ॿारड़ी जे क़तल ते जेको इलाइक़े में इंतिहाई सोग वारी सूरत हाल आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी अख्तर ख़ासकेली तफ़सील ॾियण जे लाइ।